टाज़े कोटडीजी लॻ कमनि जे फसल मां मुख्तियार गोपांग जो लाश मिलियो। संदसि वारसनि एहतिजाज कंदे कातलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। रवायत से पेश आहे कोटडीजी मां फिदा हुसैन गोपांग जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, कोटडीजी लॻ ॻोठ वाहिद बख़्श गोपांग मां गुज़िरियल ॾींहुं मुबैना तौर घर मां लापता थियल मिसमात मुख्तियार ज़ाल नूर मोहम्मद गोपांग जी लाश 24 कलाक गुज़रण बाद कमनि जे फसल मां बरामद कयो वियो आहे। वारसनि तरफ़ां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि तरफ़ां मेरा टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त छोकरी आगे वञे पई चाह पानी चवण ॾेवण अपने मिट माइट ॿार हिकु को पीछे ख़बर पई त माना छोकरी कान्हे आखे कज़ी असां वल ॻोल्हा फोला की असांजा ठीक है भला थींदा ॿार बचा केॾे निकर न वञे। इज़त वाले माण्हू शरीफ़ माण्हू असां कंहिंखो अपने जो ॿुधाया बकाया कंहिंखो कोन ॿुधाई न ॻोठ वॾेरा वाहिद जी अली मुराद वॾेरे गोपाल जी असां नाहत थियल वॾा ज़ुल्म किता जा माण्हू किथे वॾा ज़ुल्म किता हद कर छोड़ी सफ़ा कॾहिं अहिड़ा वाक़िया नहीं थिया न असांजा कानून को हथ चुराइजे न कानून असांजी कोई अहिड़ी बीहे असां शरीफ़ माण्हू सफ़ा जी असांखे को एर भेर बि न कारण अदालत थी वई इहे माण्हू कटारे चावनि इन को फांसियां लॻनि सिधा गोलियां लॻनि तॾहिं थी सोचा माना ठही 12 हिकु भई सुबह घर के लाश मिली गया सभी गाय तेगी नूंह बिठी है बाया अंत तोला सोन दा सुबह भी चली गया रात ने कन भी कटने बुलेट में काटा लग जुनून बड़ा चले हक करो कन वडल हां हक थी छोकरी जा सोन ला छोकरी का शाम को गुम्मा उनको पोसान छोकरी न मिली सा बोले आज सा 3 बजे वो छोकरी मिली आ जंहिंजी सा सपोर्ट करे पुलिस के छोकरी सा खड़ाई असांजो हक़ थे असांजो अदालत थे ये गरीब आ शरीफ माण्हू आ असांजो सफ़ा नाइंसाफ़ी थी थे इंसाफ थियो वञे। अब असांजा शक शुबा हाल फिलहाल के हिसाब सां दिमाग़ कम नथो करे असांजो दिमाग़ कम नथो करे लाश खणी असां दिमाग़ कम नथो करे का बि शक शुबा हाली कोन्हे बाक़ी असांखे शक शुब थियो इतला कंदा। घणी उम्र थींदी आहे मां आदि जी छोकिरी जी उम्र आहे 35 साल दी है ना 35 साल जी है हाँ कर बैठे छोकरी जो 35 साल जी आए रे औलादी ना औलादा ना कुछ घर वारो कमोदड़ा पान बेचारी पोया मटन मट रहंदिया यो जुल्म करे विया हन कन बई वठियो पान पुलिस आई मां पाण हितो निड़ी मां रो खड़े खोलियो हथन सा छोकरी के घोटो आयल लटो वात ते आयल यो जुल्म कन कटियल अबे के चवा वात ते निड़ी ते पोती सकारी सा छिकल बधल सफा घुटियल हथ डकंदा पुलिस खुद बीठी मां हथन सा छडिया डोटरिया मुजी भाणेजी जी थी जी बिल्कुल हमें मुजारिन जो गालियों बुधियों वासन तरफा डीआईजी सखर एसएसपी खैरपुर डीएसपी कोटडीजी का मुतालबो कयो आहे त कातलन के फौरी तौर ते गिरफ्तार कयो वञे ऐं असांखे इंसाफ फराहम कयो वञे। जी